दड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में अटे जी अघ में वाध ख़िलाफ़ पोरितनि ऐं मज़दूरनि पारां पनियारी पुल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पोरितनि ऐं मज़दूरनि खमन सोलंकी, अली हसन जाखरो, जावेद खडो, जानू कुंबर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अटे जा अघ घटाइण जो मुतालबो कयो वियो आहे। उन सिलसिले में ग़रीब तबिके सां वास्तो रखंदड़ पोरितनि मज़दूर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अटे जी अघ में फ़ी किलो ते 40 खां 50 रुपया जी वाध कई वई आहे। 80 खां 90 रुपया किलो विकिरो थींदड़ अटो हिन वक़्तु 120 खां 130 रुपया किलो जे हिसाब सां विकिरो थियण लॻो आहे। हिननि चयो त अटे जी अघ में एतिरादू वाध सबबि ॿ वेला मानी लाइ परेशान आहियूं। 500 खां 1000 रुपया ॾियारी कमायूं था, अटो वठूं था त बि सामान जा पैसा नथा बचनि। हुकुमरान जी ग़लति पॉलिसियुनि सबबि बुखूं काटण ते मजबूर आहियूं। हिननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त अटे समेत आम वापे जी शयुनि जा अघ घटाए अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। महंगाई घटायो, महंगाई खत्म करो, ये महंगाई ये महंगाई ये महंगाई ये महंगाई